नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त कराची में ख़बर ईंदाणु सुप्रीम कोर्ट की जस्टिस काज़ी फाइज़ ईसा की सरबराही में 2 रुकनी बेंच टंडो अलायर में 5 ॼणनि जे क़त्ल केस में जवाबदार तौर नामज़द अब्दुल मजीद जी 1 लाख रुपयनि एवज़ ज़मानत मंजूर करे वरती है। काल ॿुधणी दौरान एडवोकेट यूसुफ लिगारी अदालत केस ता कई तो ज़मानत की रक़म 50,000 रुपया कई वने। 1 लाख तमाम वॾी रक़म है। जे ते जस्टिस काज़ी फाइज़ ईसा चयो तो रक़म 50,000 न थींदी। असांजे साम्हूं वकीलन मां यूसुफ लिगारी जहिड़ी वॾी शख्सियत मौजूद है। उन मौके ते केस जी जांच ऑफिसर अदालत के बुधायो तो दरख्वास्त गुजार अब्दुल मजीद ते जवाबदारन के पनाह ॾियण जो इल्जाम है। काल ॿुधणी दौरान जस्टिस काज़ी फाइज़ ईसा एसपी टंडो अलायर रुखसार कावड़ जे थुल ते नापसंदगी जो इज़हार कंदे चयो त इन थुल सां अवां के वर्दी में न हुअण घुर्जे। अवां फोर्स में आयो, अवां के फिजिकली जिस्मानी फिट हुअण घुर्जे। जंहिं ते एसएसपी रुखसार कावड़ चयो त साईं मूंखे मिठो खाइण वधीक पसंद है, जंहिं सबब वज़न वधी वियो है। जंहिं ते जस्टिस काज़ी फाइज़ ईसा चयो त अवां पाण पंहिंजे थुल जो इलाज बुधाए छॾियो। उन मौके ते जस्टिस काज़ी फाइज़ ईसा पुलिस एहलकारन के मुखातिब थींदे चयो त जांच ऑफिसर जी पेश थियण जी ज़रूरत हुई, अवां सब छो आया आहियो। जंहिं ते पुलिस एहलकारन जवाब ॾिनो त असां के नोटिस जारी थिया हुआ, जंहिं सबब पेश थिया आहियूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।